الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولئن أرسلنا ريحا فرأوه مصفرا لظلوا من بعده يكفرون فإنك لا تسمع الموتى ولا تسمع الصم الدعاء إذا ولوا مدبرين وما أنت بهاد العمي عن ضلالتهم إن تسمع إلا من يؤمن بآياتنا فهم مسلمون الله الذي خلقكم من ضعف ثم جعل من بعد ضعف قوة ثم جعل من بعد قوة ضعفا وشيبة يخلق ما يشاء وهو العليم القدير ويوم تقوم الساعة يقسم المجرمون ما لبثوا غير ساعة كذلك كانوا يؤفكون صدق الله العظيم. اللهم صل على سيدنا وحبيبنا وشفيعنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. अल्लाह ताला हिन आयात मुबारक जे अंदर इरशाद बयान फरमायो जेकर मां अल्लाह गैराबाद ज़मीन ते मींह वसाया उहा गैराबाद ज़मीन जॾहिं आबाद थींदी आहे त मालिक ऐं हारी ख़ुशि थींदा इंतिहाई ख़ुशि पर जेकर मां उन वरी आबाद कयल ज़मीन खे साड़े रख कराए छॾिया ज़र्द ऐं फिका थी वञनि पोइ इहो साॻियो ई हारी साॻियो ई ज़मींदार मुंहिंजी नाशुक्री कंदड़ जेकॾहिं ॾियां तॾहिं बि मुंहिंजी मर्ज़ी जेकॾहिं न ॾियां तॾहिं बि मुंहिंजी मर्ज़ी अल्लाह ताला फरमाए तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन छा तव्हां ज़मीन खे फुटायो था पोख खे तव्हां फुटायो था या असां फुटायो तंहिंजे करे हर घड़ी अल्लाह जो शुक्र हुजे थोरो हुजे तॾहिं बि अल्लाह जो शुक्र घणो हुजे तॾहिं बि अल्लाह जो शुक्र ज़मीन गैराबाद आहे तॾहिं बि अल्लाह जो शुक्र अल्लाह ॿिए तरीक़े सां इंसान खे ॾींदो ज़मीन जेकॾहिं आबाद हुजे तॾहिं बि अल्लाह फरमायो वलइन अरसलना रिहन ऐं अलबत्ता जेकॾहिं मोकिलियूं असां हिकिड़ी हवा फरअऊ पोइ ॾिठऊं उन्हीअ खे मुसफरन पोइ ॾिठऊं इन पोख खे मुसफरन फिक लज़ल्लु मिन बादी अलबत्ता फिरी थिया उन्हीअ खां पोइ यकफुरून नाशुक्री था कनि इनकार था कनि तंहिंजे करे हुजे त शुक्र करे न हुजे त सभु हेठिन आयतुनि में हिकिड़ो वॾो बहस आहे जंहिंखे सिमाए मोता करे चइबो आहे सिमाए मोता चइबो आहे आया क़बरुनि वारा ॿुधनि था या नथा ॿुधनि मुआ माण्हू ॿुधनि था या नथा ॿुधनि इनखे चइबो आहे सिमाए मोता या अदम सिमाए मोता हिन आयत में आहे फइन्नक ला तुस्मिउल मौता पैगंबर तव्हां बि मुअन खे नथा ॿुधाए सघो ॿी जात त ला यस्माउ दुआकुम नथा ॿुधनि तव्हांजे सॾ खे वलौ समिउ जेकॾहिं ॿुधऊं मस्तजाबु लकुम तव्हांखे जवाबु न ॾींदा जीउ न चओ तंहिंजे करे क़ुर जे अंदरि उहे दलाल बि आहिनि जेके अदम सिमाए मोता मुआ नथा ॿुधनि पर अहादीस जे अंदरि आहे
हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जंग बदर में 70 कुफ़ारनि खे ॿुटे खूह जे अंदरि उछलायूं, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्दनि खे मुख़ातिब थी करे फरमायूं, हाणे ॿुधायो त तव्हांजो कहिड़ो हाल आहे। नालो वठी करे फरमायूं, अबू जहल तुंहिंजो कहिड़ो हाल आहे। उतबा शेबा नालो वठो। सैयदना हज़रत उमर फारूक फरमायो, साईं छा इहे बुआ ॿुधनि था? पाण फरमाए, हा इहे ॿुधनि। ॿी रिवायत में आहे त क़बरुनि जे कांधियुनि जे जूतनि जे खड़काट खे बि ॿुधनि था। ॿी रिवायत ॼण क़ुर ऐं हदीस जे रूह सां असां ॾिसंदासीं, सिमाए मोहताज लाइ बि दलील आहिनि, अदम सिमाए मोहताज लाइ बि दलील आहिनि। पोइ तंहिंजे करे हज़रत मौलाना अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह जो उसूल आहे, कानून बयान फरमाई, अज़्ज़ाबिततुल कुल्लियतु अदम सिमा वलाकिन्नल मुस्तस्नियात फीही कसीर। मौलाना अनवर शाह कश्मीरी फरमाए, अज़्ज़ाबिततुल कुल्लियतु अदम सिमा, कुल्लियो ऐं अक्सरी कानून ही आहे त मुआ नथा ॿुधनि, वलाकिन्नल मुस्तस्नियात फीही कसीर। हा जेकॾहिं अल्लाह कंहिंखे ॿुधराए उहे ॿुधनि, छो त इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह हर शइ ते क़ादिर। अल्लाह जेकॾहिं उनखे ॿुधराए उहे ॿुधनि था। जीअं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे क़बर मुबारक जे अंदरि हाल हयातिन तव्हां ई असां सलाम पेश था कयूं, सलात पढ़ूं था, उते हुज़ूर जे रोज़े जे साम्हूं हुज़ूर जे ॿुधनि। पर हिते असां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ियोसीं, हुज़ूर जे फरमायो, ज़मीन जे अंदरि मलाइक ऐं फ़रिश्ता घुमनि था, जेको मुंहिंजो उम्मती मुंहिंजे मथां दुरूद पढ़े थो, इन सलातकुम मारूज़तुन अलैय। इमामुल अंबिया फरमायो, तव्हांजो दुरूद ऐं सलात मूं ताईं पहुचायो थो वञे, पोइ मां उते ॿुधां थो, मलाइक उते पहुचाइनि था, मां ॿुधी करे ख़ुशि थियां। तंहिंजे करे दलाइल ॿिन्ही वटे। उहो हज़रत मौलाना अनवर शाह कश्मीरी फरमायो, अदम सिमा, जंहिंखे रब ॿुधराए ॿुधनि था, जंहिंखे रब नथो ॿुधराए नथा। फरमाई, फ़इन्नक ला तुस्मिउल मौता, बेशक तव्हां हे पैगंबर ला तुस्मिउल मौता नथा ॿुधाए सघो मुअनि खे, वला तुस्मिउ सुम्म दुआ, नथा ॿुधाए सघो कंहिं ॿोड़े खे को सॾु, इदा वल्लो मुदबिरीन, जॾहिं फिरिया हिन हाल में जो पुठी ॾिनी। वमा अंत बिहादिल उमी, न ई तूं नाबीन खे रस्तो ॾेखारींदड़ अन ज़लालते, उन्हनि जे गुमराहीअ खां, इन तुस्मियो, नथो ॿुधाई तूं मगर उहो जो ईमान हाणे असांजे आयतुनि ते, फ़हम मुस्लिमून, उहो इहे ई फर्मा बरदार आहे। अॻी आयत में अल्लाह ताला बयान फरमायो, इंसान खिलकतन कमज़ोर आहे। फरमाए, ख़ुलिक़ल इंसानु ज़ईफ़ा, इंसान कमज़ोर आहे। 9 महीना माउ जे पेट में विलादत थी त खाइण पीअण खां मोहताज, पेशाब जे करे मोहताज, वरी थोरो वॾो थिए थो, वरी बांबड़ा थो पाए, वरी पंधु थो करे, पंधु करे थो वरी किरे थो, पंधु करे थो वरी किरे थो, वरी पीए थो, वरी ॿारप, वरी जवानी, वरी पोड़ो, वरी लठ ते तव्हां तो मिटी जे अंदरि दफ़न थी, वरी वार अछा थी विया। इंसान खिलकतन कमज़ोर आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए, ला तमशी फिल अर्ज़ मरहा इन्नक लन तखरिकल अर्ज़ वलन तबलुगल जिबाल तूला। ए इंसान ज़मीन में तकबुर करे न हल, आकड़जी करे न हल, तुंहिंजे तकबुर करे हलण जे करे ज़मीन फाटी कोन पवंदी, न वरी तूं जबरन सां टकराए में। फरमाए, इहा अल्लाह जी कुदरत आहे। तंहिंजे करे हुज़ूर जी फरमाए त सफ़ेद वारनि जी शुरूआत, अछनि वारनि जी शुरूआत हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां थी। इब्राहिम अलैहिस्सलाम खां अॻु में वार समूरनि जा कारा। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ॾाढ़ी मुबारक में वार अछो पियो, वार खे ॾिसी करे अल्लाह जे तरफ़ मुखातिब फरमाए, अल्लाह जे रसूल ही, या अल्लाह हे छा अछा वार।
अल्लाह फरमाए ए इब्राहिम अच्छो वार इंसान जे वक़ार ऐं इज़्ज़त खे वधाईंदड़। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ फरमाई या अल्लाह पोइ मुंहिंजी इज़्ज़त ऐं वक़ार भली वधे, भली ॾाढी सॼी अचे। उन खां बाद में हुज़ूर जो फरमाए अल्लाह तो फरमाए अछी ॾाढ़ी वारनि जे मथां मूंखे हया। बनी इसराइल में हिकिड़ो वाक़ियो आहे, जॾहिं क़रीबुल मौत थियो, पंहिंजे औलाद खे नसीहत कई ए मुंहिंजा पुट जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजे मथे जे वारनि ऐं ॾाढ़ी जे वारनि खे सफ़ेद बनाए। ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे ईअं कई। मुंहिंजे ॾाढ़ी जे वारनि खे अछो बनाए। पोइ जॾहिं वफ़ात करे उनजे औलाद उनजे ॾाढ़ी जे वारनि खे मथे जे वारनि खे सफ़ेद ऐं अछो बनाए क़बर में दफ़न कयो। अल्लाह ताला पंहिंजे बाने खे फरमाए मुंहिंजा बाना तो पंहिंजे वारनि खे अछो छो कयो आहे, छो कराई? या अल्लाह मां ॿुधो आहे त अछी ॾाढ़ी वारनि जे मथां अल्लाह खे हया ईंदो आहे। मूं दिलि जे अंदरि ख़्यालु कयो त अल्लाह जो अज़ाब सख़्तु आहे, अल्लाह जे अज़ाब जी चिणक बर्दाश्त करे नथो सघां, तंहिंजे करे मूं तुंहिंजे ख़ौफ़ जे करे तुंहिंजे अज़ाब जे ख़ौफ़ जे करे ईअं कयुमि। तूं हया कंदो ऐं अछी वारनि जे मथां, जीअं मुंहिंजे मथां बि अल्लाह महिरबान थिए। अछी ॾाढ़ी जे करे सफ़ेद वारनि जे करे अल्लाह मूंखे बख़्शे छॾे। हुज़ूर फरमायो अल्लाह ताला उन अछी ॾाढ़ी वारे खे फरमायो जॾहिं तो इहा उमेद रखी मूंखे अल्लाह अज़ाब खां बचाए, मां वाक़ई सफ़ेद वारनि जे मथां हया कंदो आहियां, तंहिंजे करे मां अल्लाह तोखे बख़्शे माफ़ करे छॾियो। तंहिं करे अल्लाह ताला फरमाए अल्लाहु लज़ी ख़लक़कुम मिन ज़ुअफ़िन, अल्लाह उहा जो पैदा कई तव्हांखे कमज़ोरीअ खां। सुम्म जअल मिन बअदि ज़ुअफ़िन, पोइ कई कमज़ोरीअ खां पोइ क़ुव्वतन ताक़त जवानी आई। सुम्म जअल मिन बअदि क़ुव्वतिन, पोइ कई तव्हांजे क़ुव्वत खां पोइ ज़ौफ़न वरी कमज़ोरी, जवानी खां पोइ वरी पोड़प व शैब ऐं सफ़ेद वार। यख़्लुक़ु मा यशा, पैदा थो करे जो कुझु घुरे। वहुवल अलीमुल क़दीर, ऐं इहो अल्लाह ॼाणंदड़ ताक़तवर आहे। अल्लाह ताला फरमाए क़यामत जॾहिं हिसाब किताब थी पवंदो, नौजवान हुजे चाहे पोड़ो हुजे, वयौम तक़ूमु अस्साअ, ऐं हिकिड़े ॾींहुं क़ाइमु थींदी क़यामत। युक़सिमुल मुजरिमून, कसम खणंदा ॾोहारी, कूड़ा कसम खणंदा। मा लबिसू गैर साअ, न टिकिया हुया ॼण हिकिड़ी घड़ी। दुनिया जा 50-60 साल 100 साल ॼण टिकिया ई न हुया दुनिया जे अंदरि। हदीस शरीफ़ में ईंदो आहे अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं 2 शख़्सनि खे उथारी। हिकिड़ो उहो शख़्स जंहिं दुनिया जे अंदरि ॾुख ई ॾुख ॾिठा, ॼमण खां वठी गुरबत 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 गुरबत, खाइण लाइ कुझु कोन, पाइण लाइ कुझु कोन, चंपल कोन, गुरबत वारे ज़माने में। पर अल्लाह जो फर्मा बरदार गुरबत में ई वफ़ात थियसि। अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाए थो मुंहिंजा मलाइको हुयो दुनिया जे अंदरि ग़रीब, दुनिया जे अंदरि कई साल ॾुख ॾिठई जंहिं सुख ॾिठो ई हो, सुख जो को लम्हो बि कोन ॾिठई। अल्लाह फरमाए थो मुंहिंजा मलाइको इनखे जन्नत जे अंदरि दाख़िल करे वरी ॿाहिरि कढोसि। जॾहिं जन्नत जे अंदरि दाख़िल करे ॿाहिरि कढंदसि, अल्लाह फरमाए थो बाना ॾे हाल वाल, को ॾुख ॾिठई, का तकलीफ़ ॾिठई। फरमाईंदो या अल्लाह मूंखे तकलीफ़ त मां कॾहिं ॾिठी ई कान्हे। हालांकि दुनिया जे अंदरि पूरी ज़िंदगी तकलीफ़ुनि में गुज़ारी, हिकिड़ी घड़ी जन्नत में दाख़िल करे वरी ॿाहिरि कढियोसि। अहिड़ी आराम ऐं सुख वारी जाइ आहे, दुनिया जे 100 सालनि जूं तकलीफ़ूं ख़तमु थी वियूं। या अल्लाह मूं तकलीफ़ ॾिठी ई कान्हे। अहिड़ी दुनिया जन्नत नेमतुनि वारी जाइ आहे, दुनिया जूं सभु तकलीफ़ूं ख़तमु थी वियूं। ॿियो वरी उहो शख़्स आंदो वेंदो
जंहिं दुनिया जे अंदरि सुख ई सहूलियत ॾिठा, ॼमण खां वठी एसियुनि ते, गाॾियुनि ते, बेजारो, खादिम, नौकर, चाकर, दुनिया जूं सुख सहूलियतूं, ऐश इशरतूं, पर हुयो अलाह जो नाफ़रमान। ऐश इशरतूं कंदे 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 दुनिया छॾे, पोइ अलाह अहिड़े नाफ़रमान जे लाइ फरमाईंदो, मुंहिंजा मलाइको, हालांकि दुनिया जे अंदरि हिन सुख सहूलियतूं ॾिठियूं, जॾहिं ज़मीन ते पेर रखंदो हो ॼण के शीश महल ते पेर थो रखे, ज़मीन ते पेर रखंदो ई कोन हो, ॼण के संग मरमर ऐं टाइल्स ते पेर रखंदो, मथां मुंहिंजो पेर ख़राबु थियो। अलाह अहिड़े शख़्स लाइ फरमाईंदो, हिन खे जहन्नम में दाख़िल करे वरी ॿाहिरि कढोसि, जहन्नम में दाख़िल करे वरी ॿाहिरि कढंदसि। अलाह उन शख़्स खे मुखातिब थी करे फरमाईंदो, कॾहिं सुख ॾिठई, का सहूलियत ॾिठई? चवंदो, या अलाह सुख मां ॾिठो ई कोन। दुनिया जूं ऐश इशरत वारियूं ज़िंदगियूं, शराब ऐं कबाब वारी ज़िंदगी उन खां विसरी वेंदी जेको 100 साल दुनिया में रहियो नेमतुनि सां, पर जहन्नम जे अंदरि हिकु ज़रो दाख़िल थियो, हिकु लम्हो ॿाहिरि निकितो, दुनिया जा सुख सहूलियतूं सभु थी वियूं। अल्लाह ताला फरमाईंदो, इहे चवंदा माल ॾिसो गैर सां, न रहिया सवाइ हिकिड़ी घड़ीअ जी बसि। कज़ालिक कानू युफ़कून, अहिड़ी तरह फेराया था वञनि, सुखनि वारा ॾुखनि में, ॾुखनि वारा सुखनि में। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला तव्हां असांखे दुनिया जूं बि नेमतूं अता फरमाए त आख़िरत जूं बि नेमतूं अता फरमाए। तंहिंजे करे हुज़ूर जो फरमाए, दुआ करो, रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। इहा दुआ करो, दुनिया में बि इन्हीअ में कामयाबी आहे, आख़िरत में। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह अमल जो तौफ़ीक़ अता फरमाए।